तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी बुशरा बीबी जूं बुरेतवारू दरख्वास्तों रद्द। रावलपिंडी के स्पेशल जज सेंट्रल शाहरुख पर्समन तोशाखाना 2 केस जो महफूज कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई बानी बुशरा बीबी ते फ़र्दे जुर्म लागू करण लाइ 18 नवंबर जी तारीख़ मुक़रर। पीटीआई बानी सिंदस करवारी बुशरा बीबी ते तोशाखाना मां सुखनू घटि अघ ते ख़रीद करे ॻरी क़ीमत ते विकिरो करण जो इल्ज़ाम आहे। सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच के सिंध हाई कोर्ट पारां 26 आईनी तरमीम खिलाफ दरख्वास्तन ते डिप्टी अटॉर्नी जनरल के 3 हफ़्तन में लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम। दरख्वास्त गुज़ारन 26 आईनी तरमीम के चैलेंज कयो आहे। इन किस्म जूं दरख्वास्तूं सुप्रीम कोर्ट में दाख़िल आहिनि। एडिशनल अटॉर्नी जनरल शाह की दरख्वास्तन जे ॿुधण खां रुकियो वियो आहे। केतिराई फ़ैसिला मौजूद आहिनि जंहिंमें सुप्रीम कोर्ट चयो पहिरियां हाई कोर्ट फ़ैसिलो करे असांखे मातहत दरिया ऐं हाई कोर्ट जे इख्तियार जी ॼाण आहे। हाणे पहिरियां पंहिंजो जवाब जमा करायो। चीफ जस्टिस जो अटॉर्नी जनरल के जवाब इन किस्म जे मामलनि जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में थियण घुरिजनि। कुझु मोहलत ॾिनी वञे, जवाब जमा कराए छॾींदासीं। एडिशनल अटॉर्नी जनरल चीफ जस्टिस डिप्टी अटॉर्नी जनरल के मुखातिब थींदे चयो तव्हां पहिरियां जवाब त जमा करायो। हाणे त काज़ी फैज़ ईसा जी जान छॾियो। ही रोस्टम सियासी मुक़ररनि लाइ नाहे। ही नज़रसानी आहे कि एसबी ओपन नथा करे सघूं। वकील रियाज़ सनी फ़रामी जो चवणो हो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस ते अदालत 40 सालनि बाद फ़ैसिलो ॾिनो। जई भाई सरबराह पौड़े नफ़स रिमांड जो चयो आहे त जमहूरियत जी कमज़ोरी में सियासतदाननि जो वॾो किरदारु आहे। सियासतदाननि पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ जमहूरियत ते सौदेबाज़ी कई। के बि सियासतदान खे क़ैद करण जे हक़ में नाहे। पीटीआई बानी जी आज़ादी वारनि कोशिशुनि में संदसि को बि किरदारु नाहे। वो अमेरिका जे सियासत में मुदाख़लत नाहे कंदा ऐं न अमेरिका खे पाकिस्तान जी सियासत में मुदाख़लत जी इजाज़त ॾेई सघनि था। शुगर जड़े खामोश कातिल जो बार घटाए लखे पाकिस्ताननि जी ज़िंदगियुनि खे बहितर बणाए सघिजे थो। शुगर जे वधंदड़ केसनि जो वॾो कारण गैर फाल तर्ज़ ज़िंदगी, मुनासिब ग़िज़ा ऐं बीमारी बाबति आगाह जी खोट आहे। शुगर की रोकथाम लाइ वक्त सिर इलाज की अहमियत बाबति आगाही वधाइण जी ज़रूरत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो शुगर के आलमी ॾियारे ते पैगाम चयाईं मीडिया सोशल मीडिया ऐं ख़ानगी शोबनि जे सहकार सां आगाही पैदा करे सघिजे थी। शहरनि खे शुगर जी सस्ती ऐं इस्राइती सार संभाल जी सहूलियत जी फराहमी लाइ सिहत जो निज़ाम मुस्तहकम बणाइण जी ज़रूरत आहे। वॾे वसीर वाधनी शाह सां गॾियल अरब रियासतनि जे काउंसलर जनरल जी मुलाक़ात। कराची में जारी मुख़्तलिफ़ मंसूबनि में यूएई कंपनी जी सीड़पकारी बाबति ॻाल्हि ॿोल। काउंसलर जनरल वॾे वसीर खे गॾियल अरब रियासतनि जे क़ौमी ॾींहं जी तक़रीब में शिरकत जो दावतनामो ॾिनो। काउंसलर जनरल जो चवणो आहे त गॾियल अरब रियासतनि तरफ़ां पंहिंजे क़ौमी ॾियारे जे मौक़े ते सिंध जी सक़ाफ़त जो ॾींहुं बि मल्हायो वेंदो। वॾे वसीर सिंध जे सीड़पकारी खाते जे अमलदारनि ऐं यूएई ऑफिसरनि जी मुलाक़ात तइ कराई। वॾे वसीर जे तर्जुमान मूजिबि यूएई कंपनियूं कराची में डीसैलिनेशन प्लांट, ट्रांसपोर्ट, रोड रस्तनि ऐं पुलनि जी दावत में सीड़पकारी करण ते दिलचस्पी रखनि थियूं। कराची समेत सिंध के 8 ज़िलनि में मुकानी इदारनि जे ख़ाली थियल 8 सीटुनि ते पोलिंग शाम 5 वॻे ताईं बिना साई जे पोलिंग जारी रहंदी। आज़ाद उम्मीदवार समेत 180 उम्मीदवार मैदान ते लथल। मजमूई तौर 4,63,496 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। पोलिंग लाइ 290 पोलिंग स्टेशन ऐं
1039 पोलिंग बूथ कायम कया विया। कराची जे 167 पोलिंग स्टेशन में 163 करार। कराची जे 6 ज़िलनि मलीर, कोरंगी, ॾखण सेंट्रल, क्यामाड़ी ऐं ओलह ज़िले में पोलिंग। हैदराबाद, मचियारी, सखर, लालगढ़, चिकबाबाद, कशमोर, शिकारपुर में मुख्तलिफ सीटुनि ते पोलिंग। कंबर, शिदातकोट, खोजकी, खारपुर, नौशरो फेरोज, सांगन, मीरपुर खास, उमरकोट, थरपारकर, मचियारी, चंडियालयार में भी पोलिंग जारी। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम। काजी अहमद तालके जे ॿिनि यूनियन काउंसिल मिर्ज़ाबाग ऐं पटपीरल जे ख़ाली थियल जनरल काउंसिल जे सीटुनि ते पीपल्स पार्टी उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। नेपरा कलेक्टर के नेट मैटरिंग कानून जी मुबीना तौर भनकड़ी करण ते नोटिस मोकिलण जो फ़ैसिलो करे वियो तो। नेपरा जो चवणु आहे त कलेक्टर नेट मैटरिंग कनेक्शन फराहम न करण जी शिकायत ते नोटिस वरितो। नेपरा कलेक्टर खां कानून जी भनकड़ी करण ते वसात तलब कई हुई। कलेक्टर ॿ भेरा जवाब पेश कयो पर नेपरा इख्तियारनि कलेक्टर जे जवाब खे गैर तसली बख़्श करार ॾिनो ऐं फ़ैसिलो कयो पियो त कलेक्टर खे शोकास जारी कयो वेंदो। सिंध में हलंदड़ महीने दौरान डेंगी जा 174 केस रिपोर्ट। सेहत खाते जे तर्जुमान मूजिब सूबे में हलंदड़ साल 2237 माण्हू डेंगी जो शिकार थिया। कराची डिवीज़न में हलंदड़ साल डेंगी जा 1875 केस ज़ाहिर। कराची में नवंबर महीने दौरान डेंगी जा 129 केस साम्हूं आया। कराची में 12 नवंबर ते डेंगी जा 11 केस रिपोर्ट थिया। ओभर ज़िले में 3 ऐं सेंट्रल में 4 केस रिपोर्ट थिया। ॾखण ऐं कोरंगी ज़िले में डेंगी जा 2 केस रिपोर्ट। हलंदड़ साल डेंगी में मुब्तला हिकु शख़्स फोत थियो। मीरपुर खास मां कुछ ॾींहं के सख्ती हालत में हथायल 50 पासी नौजवान कराची जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस नौजवान जे क़त्ल जे इंसाफ हेठि संदसि दोस्त खे गिरफ़्तार कयो वियो तो। पुराणी मीरपुर खास मां ज़ख़्मी हालत में हथायल नौजवान जी सुञाणप रहमियार खान पासी मोहम्मद फैसल तौर थी। पुलिस मौसब जवाबदार ज़ैन राजपूत शुरुआती जांच दौरान नौजवान खे क़त्ल करण जो एतराफ़ कयो आहे। मचियारी में क़ौमी शाहराह ते वैन कल्टी 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।